अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। फौजी जा जेके शहीद जिन मां हिकु आहे उन जो पुटु जेको सो साईं शेर सराई कुर्बान खां असांखे रिकॉर्डेड मैसेज मोकिलियो आहे, उहो असां डिस्प्ले कंदासीं। मूं जंग वतन लाइ जोटरी आहे, मूं जंग वतन लाइ जोटरी आहे, सराई कुर्बान खावड़ मोटी आहे, का वैरनि सां वेरांद कयूं थोरा तके बिट दणी। अॼु वर्ल्ड सिंधी कांग्रेस तरफ़ां रिमेम्बरेंस डे हीरोज़ ऑफ सिंध जे नाले सां प्रोग्राम कयो वियो आहे ऐं जेको हर साल कयो वेंदो आहे। ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे दोस्तनि खे जस पेश कयां त हू ॿाहिरि रही करे बि सिंधियुनि जे दर्द खे महसूसु कनि था ऐं उन दर्द खे पंहिंजो दर्द सम्झनि था ऐं क़ौमी शहीदनि जा ॼाण मल्हाए दुनिया में रहंदड़ सभिनीनि सिंधियुनि खे ॿुधाइनि था त इहे असांजा क़ौमी शहीद आहिनि। सो मां शेर खुआवड़ शहीद सराई कुर्बान खुआवड़ जे पुट जी हैसियत में तव्हांखे ॿुधाईंदो वञा त शहीद सराई कुर्बान खुआवड़ नालो ई जिदोजहद जो आहे। हुन नंढपण खां वठी करे स्कूल खां वठी करे GSN जी सियासत कई ऐं हुन मुख़्तलिफ़ जिदोजहदूं कयूं, जंहिंमें सभिनीनि खां वॾी जिदोजहद जेका लॉन्ग मार्च आज़ादी मार्च जे नाले सां लाड़काणे खां सन तरफ़ पैदल मार्च कई वई हुई, जेकी सॼी ऑर्गेनाइज शहीद सराई कुर्बान खुआवड़ कई हुई। ऐं उन खां अलावा सॼी ज़िंदगी वतन जी आज़ादी जे लाइ हुननि जिदोजहद कई। असां जॾहिं बि शहीद बाबा खे ॾिठो त हमेशह हुनखे जिदोजहद में ई ॾिठो त हू असांखे फैमिली खां वधीक पंहिंजे क़ौमी कारकुननि सां प्यारु कंदो हुयो। जॾहिं बि असां सवाल पुछंदा हुयासीं त बाबा तव्हांखे सभ खां वधीक केरु प्यारो आहे, त असांखे चवंदो त सभ खां वधीक सिंध प्यारी आहे। ऐं शहीद बाबा उहो करे ॾेखारियो ऐं 21 अप्रैल 2011 ते रियासती इदारनि शहीद सराई कुर्बान खुआवड़, शहीद रूपलो चोलाणी ऐं शहीद नुरला तुनयो बाखोड़ी मोरी सांगड़ ते गोलियूं हणी ज़िंदा जलाए शहीद कयो वियो। सो असां पंहिंजे क़ौमी हीरोज़ खे हमेशह यादि कंदासीं ऐं असांखे फ़ख्रु आहे। आज़िज़ साहब चयो आहे कि तकरीर में त विछड़णु फितरती अमल आहे, विसारणु कमीनाइब आहे। सो असां कॾहिं बि पंहिंजे क़ौमी शहीदनि खे नथा विसारे सघूं, छो जो ही सिंध जा शहीद ई जिदोजहद जी अलामत आहिनि ऐं क़ौमी कारकुननि जो उत्साह आहिनि। जॾहिं बि जिथे बि शहीद सराई कुर्बान खुआवड़ हुजे, शहीद बशीर खान कुरैशी हुजे, शहीद मुज़फ़र भुट्टो हुजे, शहीद रूपलो चोलाणी, शहीद नुरला तुनयो खां वठी शहीद समीउल्लाह कलोड़े खां वठी करे शहीद आमिर खुआवड़, सजाद मरकन, शहीद सर्वेज पीरज़ादो, सभु असांजा क़ौमी हीरोज़ आहिनि ऐं असां उन्हनि खे सुख सलाम पेश कयूं था। तव्हांजी महिरबानी। जय सिंध देश।